मौत मुलाकात ते भरवसो नाहे पिरी अचत बई प्यार कयूं गाल कसी नाहे पिरी ओ ज़िदी मुझा यार सीनो साहन मजबूर सा ओ सिकी लधा यार सीनो साहन मजबूर सा मौत मुलाकात ते भरवसो नाहे पिरी अचत बई प्यार कयूं गाल कसी नाहे पिरी ओ ज़िदी मुझा यार सीनो साहन मजबूर सा ओ सिकी लधा यार सीनो साहन मजबूर सा। अस्सलाम वालेकुम यार मदद जी ताऊं ऐं हमारी पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली जीअं त मुंहिंजो साकिब प्रोडक्शन में फ्रेश एल्बम अची रहियो आहे ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि रियाज़ हुसैन शेख साहब ऐं जेके चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि अब्दुल रसूल डहाणी ऐं फयाज़ डहाणी साहब मुमताज़ जोगी साहब हाजी वज़ीर झपियाल साहब जिते वारो ऐं सिलेक्शन करे रहिया आहिनि ताज मोहम्मद मीरानी साहब बाग़ अली रहवानी साहब नवीद चांजो साहब सचल मीरानी साहब ऐं बरकत सियाल गुलशेर खोसो साहब। मां उम्मीद कयां थी मुझो ही एल्बम तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदो। दुआउनि में यादि अली अली।